ख़बर ज़रूर हूंदी सौट। वाह इन जुमे खे ज़िंदा कोन छॾींदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, तव्हां दोस्तनि जी तमामु घणियूं महिरबानियूं, तमामु घणा थोरा, लख लाइक। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। ऐं असांजे मुंहिंजे हिन चैनल खे सत्तार काज़ी व्लॉग खे जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। शहर झुॾे खां मोहतरम जनाब अल्लाह यार नोतकाणी साहिबु, ॻोठ रईस रमज़ान खां नोतकाणी, ऐं असांजो ॿियो झुॾे शहर खां आहे निसार अहमद ठेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानी। ऐं उनखां अलावा असांजो हिकु ॿियो दोस्त आहे माशूक अली। अॼोके असांजी माशूक अली भाउ खे अलाए कहिड़ी नाराज़गी आहे जंहिंजे करे उहो अलाए छा पियो लिखे, बकवास वग़ैरह ॿियो टियो, त अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं असीं जेका अपडेट पहुचाईंदा आहियूं, जेका अव्हां खां क़िस्त जेका मिस थी वेंदी आहे, उहा क़िस्त उन बाबति अव्हां ताईं असां ई जेका आहे अपडेट पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं जेको आहे ॿडी जेको इहे क़िस्तूं न हलंदियूं आहिनि, उहो का वजूहात हूंदी आहे, उन में ॿिया ड्रामा हलंदा आहिनि। हिन जे करे जेको आहे तव्हांखे ॿ ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो आहे, जेको आचर ऐं सूमर जे ॾींहं ते इहे ॿ ॾींहं जेको आहे तव्हांजा जेको आहे न इहे मिस थियनि था। उनखां पोइ बक़ाया 5 ॾींहं ते ड्रामो हले थो पियो दुलाब। ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे के। ॿियो असांजो आहे मोहम्मद बख़्श सोलंकी साहिबु, उहो अधो अलाए किथां जो आहे। माशूक अली साहिबु, अव्हां अलाए किथां जा आहियो। अव्हां जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक, अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां अव्हां जा थोराइता आहियूं। अव्हांजो जेको प्यारु आहे, अव्हांजो जेको सहकार आहे, अव्हां जेके कमेंट कंदा आहियो, अव्हां जेके मैसेज कंदा आहियो, लाइक कंदा आहियो, इहा बि अव्हांजी महिरबानी आहे। ऐं जेके दोस्त हींअर न्यू आहिनि, जेके असांजे हिन चैनल ते न्यू आहिनि दोस्त, उन्हनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि, त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल में अची वञे। त दोस्तो, जीअं मां ॾिठो इहा क़िस्त 66 क़िस्त तव्हां ॾिठी हूंदी, उहा जन दोस्तनि न ॾिठी आहे। असां ऐं जेके बि मुंहिंजा ॿिया दोस्त आहिनि, जेके अव्हां ते अपडेट पहुचाईंदा आहिनि, उहा सिर्फ़ु इहा वजूहात इहा ई हूंदी आहे त जीअं अव्हां के कुझु या लाइट जी वजह जे करे अव्हां क़िस्त न ॾिसी सघंदा आहियो, या पैकेज जी वजह जे करे अव्हां क़िस्त न ॾिसी सघंदा आहियो, उहा अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। न आहे असांजो कंहिं चैनल वारे सां असांजो वास्तो आहे। असांजा पंहिंजा चैनल आहिनि, यूट्यूब चैनल आहिनि, वेब चैनल आहे। असां पंहिंजे ई जेको आहे न अव्हां ताईं हिकिड़ो प्यार वारो रिश्तो क़ाइमु रखणु चाहियूं था। ऐं में जेको आहे तव्हांजो अहसान आहे असांजे मथां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अगरि मुंहिंजी का ॻाल्हि अदा माशूक अली अव्हांखे का बुरी लॻी हुजे त हुनजे लाइ मां माज़रत कंदुसि, अव्हां खां माफ़ी वठंदुसि। जन दोस्तनि जी मुंहिंजे पारां का बि तकलीफ़ आई हुजे त उन्हनि खे मां हथ ॿधी अर्ज़ु थो करां त जेको आहे सॉरी अदा, असांजी का बि अहिड़ी जेको ॻाल्हि न आहे जो अव्हांजी दिलि आज़ारी कयूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, प्यार, ख़ुलूस। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। ऐं जीअं त मां अव्हां दोस्तनि खे ॿुधायां पियो त जेका क़िस्त नंबर 66 आहे, उहा अव्हां ॾिठी ऐं जन दोस्तनि न ॾिठी आहे, उन्हनि दोस्तनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त कूंज जेको आहे घर खां निकिरण जा वॾा जतन करे थी, जेका माउ खे वॾे सम्झाइण जी वॾे में वधि कोशिशि बि करे थी। ऐं हुनखां अलावा मुंहिंजी माउ नथी मञे। ऐं ॿिए पासे जेको आहे जुमो, उहो मैसेज जेको पहुचाइण जे चकर में हूंदो आहे, ऐं जुमो हिनखे कढण जी उतां कोशिशि करे थो पियो, जिथे मरियम अची वञे थी, जेका रज़न जी घरवारी आहे, उहा हिनखे ॾिसी वठे थी, जंहिंजे करे उनखे शक पइजी वञे थो त हीअ छोरी भॼण जा वॾा जतन करे थी, ऐं उहा वधि वठण जी कोशिशि में आहे। ऐं ॿिए पासे सुरदल वारा जेको ग़लती करे चुका आहिनि ऐं पंहिंजे पीउ ॾे अचे थो, जंहिं ते उनखे पीउ उनजी माउ उनखे सम्झाइनि था त तूं इहो तमामु घणो ग़लति कमु कयो, हाणे तूं जेको आहे मुराद वटि वञु। जंहिं ते जेको आहे उनजी माउ उनखे चए थी मुराद ॾांहुं वञु, उनजो पीउ उनखे चए थो जेकॾहिं तूं मुराद ॾे वञे त मुराद तोखे माराए छॾींदो। त दोस्तो, इहा जेकी आहे पूरी अपडेट मां अव्हां दोस्तनि ताईं इन जे लाइ पहुचाईंदो आहियां त जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो त
जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि ऐं बेल आल बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जेको आहे नोटिफिकेशन उन ते अची वञे। ऐं मां हर वीडियो में अव्हां दोस्तनि जो इन करे शुक्रियो अदा कंदो आहियां त तव्हां दोस्तनि जो मूंसां प्यारु आहे, मूंसां जेको सहकार आहे, मूंसां जेको साथ आहे उहो हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो आहे इनशाला। ऐं पाण जो जेको रिश्तो इन्हनि खे पाण अॻिते खणी हलंदासीं। ऐं मां अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो, जेको मुंहिंजो ॿियो चैनल आहे सत्तार काज़ी ऑफिशियल जे नाले सां, अव्हां दोस्त उनखे बि जेको आहे सर्च करे पंहिंजो उनखे बि सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जो उहो सहकार, अव्हां दोस्तनि जो प्यारु ऐं ख़ुलूस मुंहिंजे लाइ तमामु घणो एज़ाज़ु रखे थो ऐं अव्हां दोस्तनि जो प्यारु तमामु घणो एज़ाज़ु रखे थो। त दोस्तो ॿिए पासे मुराद बि पंहिंजी जॻह ते परेशान आहे। मुराद ऐं पीरल उहे बि इन्हनि खे भॼंदो ॾिसनि था। ऐं नेठि उहा छोकिरी उतां जेका कूंज जुमे सां कोन थी निकिरे, जुमे खे ॿाहिरां बीहारे ऐं मरियम सां निकिरी अचे थी ऐं अॻियां रेज़न वारा अची वञनि था, जंहिंजे करे रेज़न वारनि खे ॾिसी जुमो ऐं कूंज उतां भॼनि था। अॻियां वरी हिकिड़ो ॿियो न्यू कैरेक्टर आहे, न्यू टैलेंट आहे। बहरहाल उनजी अदाकारी मां ॾिठी हूंदी ऐं उनजो जेको आहे ज़ाहिर आहे डायरेक्टर उनखे छा सम्झी ऐं उनखे कैरेक्टर करायो आहे। बहरहाल अवर एक्टिंग ॾिसण में अचे पई ऐं जन जन दोस्तनि खे एक्टिंग सां जेके वाबस्ता दोस्त आहिनि उन्हनि खे बि इहा ख़बर पवंदी त एक्टिंग कीअं कबी आहे। बहरहाल हिकिड़ो न्यू टैलेंट एक्टर आयो आहे जंहिंजो कादन नाले छा नालो आहे, ईअं कोई कादन जे नाले सां, कादन जे कहर खां इहो कोई उनजो तकिया कलाम आहे। ऐं असां सम्झूं था जेके असांजा जेके ड्रामा न्यू टैलेंट खे रखी करे उन्हनि जी कैरेक्टर जेको आहे जान खे ख़तमु कयो वेंदो आहे। उहा वरी अॻियां छोकिरी कादन खे मिले थी पई ऐं जुमे खे उते बीहारे कादन कूंज खे खणी वञे थो, जंहिं ते वरी राज़न वारा उते अचनि था पिया ऐं राज़न वारा इन छोकिरी जी ॻोल्हा में चवनि था त आख़िर हीअ छोरी वई केॾांहुं आई, इहा सारी ख़बर हूंदी त छोरी कंहिंसां भॼी वई आहे, इहा जुमे खे ख़बर हूंदी। हाणे जुमे जी ॻोल्हा करण जे लाइ इते ई हुनजो सीन जो जेको आहे इन किस्त पूरी जो इते ई वेंडअप थिए थो। ऐं ॿिए पासे जेको आहे मीर मंसूर ख़ान उहो जेल में आहे ऐं जेको आहे पंहिंजी उनखे पंहिंजो जेको उनजो ग़ुलाम आहे हैदर, उनखे चए थो त तूं जेको आहे रज़न वटि वञ। पहिरां उन्हनि खे इहो महसूसु न करायो त असीं को कमज़ोर आहियूं, असां इहो चाहियूं था तव्हां में ठा मोहबत जेको आहे ठा थी वञे, जहिड़ा झगड़ा न थियनि। ऐं ॿिए पासे जेका हुनजी अम्मा साइण आहे उहा बि हैदर खे सम्झाइण जी इहा कोशिशि करे थी त तव्हां पहिरियां रज़न वारनि ॾे वञो, उन्हनि खां जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि कयो त तव्हां सभिनी जेको आहे असां सभिनी जो जेको दुश्मन आहे उहो आहे मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं मीर शाहनवाज़ ख़ान वटि हाशिम अचे थो, जेको हाशिम चए थो त बाबा शफ़ीक वारनि खे राज़न वारनि सुञाणे वरितो आहे ऐं हाणे असीं त ज़ाहिर थी पिया आहियूं मिठनि खे मारण में असांजो कमु आहे। जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान चए थो त तव्हां घबरायो न, अञा ताईं हुननि जो पूरो शक जेको आहे मीर मंसूर ख़ान ते आहे ऐं उहो मीर मंसूर ख़ान खे फाई जे फंदे खां कोई बि नथो बचाए सघे। हिकु तरफ़ मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे फाई जे फंदे ते पहुचाइण जी भरपूर कोशिशि करे थो ऐं ॿिए पासे रेज़न वारा परेशान आहिनि त असांजे भाउ खे ज़ाहिर आहे मीर मंसूर ख़ान छो मारींदो, असांजे भाउ खे मारियो आहे त मुराद वारनि मारियो आहे ऐं मुराद जी माण्हुनि मारियो आहे। छो त मुराद वटि जेको आहे शफ़ीक ऐं हाशिम वारा अचनि था, जेके उन्हनि जी अच वञ ॾिसी करे उनखे इहो पक थी वञे त असांजे भाउ जो परे परे ते ॿियो को बि दुश्मन न आहे, उहो मुराद आहे। हाणे मुराद पंहिंजो पाण खे कीअं बचाईंदो ऐं ॾिसूं था हाणे मुराद छा करणु थो चाहे, रज़न वारनि सां मुक़ाबिलो कंदो, अली खे छॾणु ईंदो या पंहिंजी हेठि ई करे जेको अली खे छॾे ईंदो। ऐं ॿिए पासे सोढल जेको आहे उहो होॾां पंहिंजो सालार सां निकिरी करे परेशान आहे। ऐं सालार जा जेके भाउ आहिनि हालार वारा, हालार जो पीउ बि परेशान आहे त उहो इहो चाहे थो त सालार खे हितां वञणु न खपंदो हुओ सोढल जे ॻोठ ॾे वञी पोयां पंहिंजे भाइनि जो इन्हनि जो को बि जेको आहे न इन्हनि अहिड़ी का बि जेको आहे न ग़लती कई आहे ऐं इन्हनि खे न वञणु खपंदो हुओ। त दोस्तो हीअ हुई पूरे ड्रामे जी अपडेट जेका मां अव्हां दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कई आहे। अगरि जेकॾहिं हिन में का कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं के आहिनि
जेके रहिजी वियूं आहिनि उन जे लाइ अवां दोस्तनि खां मां माज़रत कंदुसि। ऐं वरी बि मां अदा माशूक़ खे ऐं असांजे जेके न्यू असांजे जेके दोस्त जोॾे वारा दोस्त आहिनि अला यार वारा ऐं अदा निसार थेबो वारा ऐं दोस्त खोड़ आहिनि। जिन जिन दोस्तनि जा मां नाला खयां आहिनि उन्हनि पंहिंजा नाला बि लिखिया आहिनि ऐं जिन दोस्तनि पंहिंजा नाला न लिखिया आहिनि उन्हनि खे इहे मां कोशिशि गुज़ारिश कंदुसि त जेको मुंहिंजे न्यू अचण वारो जेको वीडियो आहे उन में पंहिंजा पंहिंजा नाला ऐं पंहिंजो ॻोठ जो नालो पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मूंखे पढ़ण में आसानी थिए। तमामु दोस्तनि जी वॾी में वॾी महिरबानी। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा आहे मुंहिंजी दुआ आहे। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। ऐं असांजे मुंहिंजे हिन चैनल खे सत्तार काज़ी ब्लॉग खे जन जन दोस्तनि सब्सक्राइब कयो आहे। शहर जोॾे खां मोहतरम जनाब अला यार नोतकाणी साहिबु, ॻोठ रईस रमज़ान खां नोतकाणी ऐं असांजो ॿियो जोॾे शहर खां आहे निसार अहमद थेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानी। ऐं उनखां अलावा असांजो हिकु ॿियो दोस्त आहे माशूक़ अली। अॼोके असांजी माशूक़ अली भाउ खे अलाए कहिड़ी नाराज़गी आहे जंहिंजे करे उहो अलाए छा पियो लिखे बकवास वग़ैरह ॿियो टियों, त अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं असीं जेका अपडेट पहुचाईंदा आहियूं जेका अव्हां खां क़िस्त जेका मिस थी वेंदी आहे उहा क़िस्त उन बाबति अव्हां ताईं असां ई जेका आहे अपडेट पहुचाइण जी कोशिशि कंदा आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। ऐं जेको आहे ॿडी जेको इहे क़िस्तूं न हलंदियूं आहिनि उहो का वजूहात हूंदी आहे, उन में ॿिया ड्रामा हलंदा आहिनि। हिन जे करे जेको आहे तव्हांखे ॿ ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो आहे। जेको आचर ऐं सूमर जे ॾींहं ते इहे ॿ ॾींहं जेको आहे तव्हांजा जेको आहे न इहे मिस थियनि था। उनखां पोइ बक़ाया 5 ॾींहं त ड्रामो हले थो पियो दुलाब। ऐं अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे की ॿियो असांजो आहे मोहम्मद बख़्श सोलंकी साहिबु, उहो अधो अलाए किथां जो आहे। माशूक़ अली साहिबु अव्हां किथां जा आहियो? अव्हां जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाख अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त दोस्त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां अव्हां जा थोराइता आहियूं। अव्हां जो जेको प्यारु आहे, अव्हां जो जेको सहकारु आहे, अव्हां जेके कमेंट कंदा आहियो, अव्हां जेके मैसेज कंदा आहियो, लाइक कंदा आहियो, इहा बि अव्हां जी महिरबानी आहे। ऐं जेके दोस्त हींअर न्यू आहिनि, जेके असांजे हिन चैनल ते न्यू आया आहिनि दोस्त, उन्हनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अची वञे। त दोस्तो जीअं मां ॾिठो इहा क़िस्त 66 क़िस्त तव्हां ॾिठी हूंदी, उहा जन जन दोस्तनि न ॾिठी आहे। असां ऐं जेके बि मुंहिंजा ॿिया दोस्त आहिनि जेके अव्हां ते अपडेट पहुचाईंदा आहिनि, उहा सिर्फ़ु इहा वजूहात इहा ई हूंदी आहे त जीअं अव्हां के कुझु या लाइट जी वजह जे करे अव्हां उहा क़िस्त न ॾिसी सघंदा आहियो, या पैकेज जी वजह जे करे अव्हां उहा क़िस्त न ॾिसी सघंदा आहियो, उहा अपडेट अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। न आहे असांजो कंहिं चैनल वारे सां असांजो वास्तो आहे। असांजा पंहिंजा चैनल आहिनि, यूट्यूब चैनल आहिनि, वेब चैनल आहे। असां पंहिंजे ई जेको आहे न अव्हां ताईं हिकिड़ो प्यार वारो रिश्तो क़ाइमु रखणु चाहियूं था। ऐं में जेको आहे तव्हांजो अहसान आहे असांजे मथां। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अगरि मुंहिंजी का ॻाल्हि अदा माशूक़ अली अव्हांखे का बुरी लॻी हुजे त हुनजे लाइ मां माज़रत कंदुसि, अव्हां खां माफ़ी वठंदुसि। जन जन दोस्तनि जी मुंहिंजे पारां का बि तकलीफ़ आई हुजे त उन्हनि खे मां हथ ॿधी अर्ज़ु थो करां त जेको आहे सॉरी अदा, असांजी का बि अहिड़ी जेको ॻाल्हि न आहे जो अव्हां जी दिलि आज़ारी कयूं। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, प्यार, ख़ुलूस। अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। ऐं जीअं त मां अव्हां दोस्तनि खे ॿुधायां पियो त जेका क़िस्त नंबर 66 आहे उहा अव्हां ॾिठी ऐं जन दोस्तनि न ॾिठी आहे, उन्हनि दोस्तनि खे मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त कूंज जेको आहे घर खां निकिरण जा वॾा जतन करे थी, जेका माउ खे वॾे सम्झाइण जी वॾे में वधि कोशिशि बि करे थी। ऐं हुनखां अलावा मुंहिंजी माउ नथी मञे। ऐं ॿिए पासे जेको आहे जुमो उहो मैसेज जेको पहुचाइण जे चकर में हूंदो आहे, ऐं जुमो हिनखे कढण जी उतां कोशिशि करे थो पियो जिथे मरियम अची वञे थी, जेका रज़न जी घरवारी आहे, उहा हिनखे ॾिसी वठे थी, जंहिंजे करे उनखे शक पइजी वञे थो त हीअ छोरी भॼण जा वॾा जतन करे थी ऐं उहा वधी वठण जी कोशिशि में आहे। ऐं ॿिए पासे सुरदल वारा
जेको ग़लती करे चुका आहिनि ऐं पंहिंजे पीउ ॾे अचे थो, जंहिं ते उनखे पीउ उनजी माउ उनखे सम्झाइनि था त तो इहो तमामु घणो ग़लति कमु कयो, हाणे तूं जेको आहे मुराद वटि वञु। जंहिं ते जेको आहे उनजी माउ उनखे चए थी मुराद ॾांहुं वञु, उनजो पीउ उनखे चए थो जेकॾहिं तूं मुराद ॾे वें त मुराद तोखे माराए छॾींदो। त दोस्तो इहा जेकी आहे पूरी अपडेट मां अवां दोस्तनि ताईं इन जे लाइ पहुचाईंदो आहियां त जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि दोस्तनि खे मां गुज़ारिश कयां थो त जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठनि ऐं बेल आल बटन खे दॿाइनि त जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियो जेको आहे नोटिफिकेशन ते अची वञे। ऐं मां हर वीडियो में अवां दोस्तनि जो इन करे शुक्रियो अदा कंदो आहियां त तव्हां दोस्तनि जो मूंसां प्यारु आहे, मूंसां जेको सहकार आहे, मूंसां जेको साथ आहे उहो हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो आहे इनशा। ऐं पाण जो जेको रिश्तो इन्हनि खे पाण अॻिते खणी हलंदासीं। ऐं मां अवां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कयां थो जेको मुंहिंजो ॿियो चैनल आहे सत्तार काज़ी ऑफिशियल जे नाले सां, अवां दोस्त उनखे बि जेको आहे सर्च करे पंहिंजो उनखे बि सब्सक्राइब कयो। तव्हां दोस्तनि जो उहो सहकार, अवां दोस्तनि जो प्यारु ऐं ख़ुलूस मुंहिंजे लाइ तमामु घणो एज़ाज़ु रखे थो ऐं अवां दोस्तनि जो प्यारु तमामु घणो एज़ाज़ु रखे थो। त दोस्तो ॿिए पासे मुराद बि पंहिंजी जॻह ते परेशान आहे। मुराद ऐं पीरल उहे बि इन्हनि खे भॼंदो ॾिसनि था ऐं नेठि उहा छोकिरी उतां जेका कूंज जुमे सां कोन थी निकिरे, जुमे खे ॿाहिरां बीहारे ऐं मरियम सां निकिरी अचे थी ऐं अॻियां रेज़न वारा अची वञनि था, जंहिंजे करे रेज़न वारनि खे ॾिसी जुमो ऐं कूंज उतां भॼनि था। अॻियां वरी हिकिड़ो ॿियो न्यू कैरेक्टर आहे, न्यू टैलेंट आहे, बहरहाल उनजी अदाकारी मां ॾिठी हूंदी ऐं उनजो जेको आहे ज़ाहिर आहे डायरेक्टर उनखे छा सम्झी ऐं उनखे कैरेक्टर करायो आहे। बहरहाल अवर एक्टिंग ॾिसण में अचे पई ऐं जन दोस्तनि खे एक्टिंग सां जेके वाबस्ता दोस्त आहिनि उन्हनि खे बि इहा ख़बर पवंदी त एक्टिंग कीअं कबी आहे। बहरहाल हिकिड़ो न्यू टैलेंट एक्टर आयो आहे जंहिंजो कादर नाले छा नालो आहे, कोई कादन जे नाले सां, कादन जे कहर खां इहो कोई उनजो तकिया कलाम आहे। ऐं असां सम्झूं था जेके असांजा जेके ड्रामा न्यू टैलेंट खे रखी करे उन्हनि जी कैरेक्टर जेको आहे जान खे ख़तमु कयो वेंदो आहे, उहा वरी अॻियां छोकिरी कादन खे मिले थी पई ऐं जुमे खे उते बीहारे कादन कूंज खे खणी वञे थो, जंहिं ते वरी राज़न वारा उते अचनि था पिया ऐं राज़न वारा इन छोकिरी जी ॻोल्हा में चवनि था त आख़िर ही छोरी वई केॾां आई, इहा सारी ख़बर हूंदी त छोरी कंहिंसां भॼी वई आहे, इहा जुमे खे ख़बर हूंदी। हाणे जुमे जी ॻोल्हा करण जे लाइ इते ई हुनजो सीन जो जेको आहे इन किस्त पूरी जो इते ई वेंडअप थिए थो। ऐं ॿिए पासे जेको आहे मीर मंसूर ख़ान उहो जेल में आहे ऐं जेको आहे पंहिंजी उनखे पंहिंजो जेको उनजो ग़ुलाम आहे हैदर उनखे चए थो त तूं जेको आहे रज़न वटि वञ, पहिरां उन्हनि खे इहो महसूसु न करायो त असीं को कमज़ोर आहियूं, असां इहो चाहियूं था तव्हां में ठा मोहबत जेको आहे ठा थी वञे, जहिड़ा झगड़ा न थियनि। ऐं ॿिए पासे जेका हुनजी अम्मा साइण आहे उहा बि हैदर खे सम्झाइण जी इहा कोशिशि करे थी त तव्हां पहिरियां रज़न वारनि ॾे वञो, उन्हनि खां जेको आहे तव्हां इहा ॻाल्हि कयो त तव्हां सभिनी जेको आहे असां सभिनी जो जेको दुश्मन आहे उहो आहे मीर शाहनवाज़ ख़ान। ऐं मीर शाहनवाज़ ख़ान वटि हाशिम अचे थो, जेको हाशिम चए थो त बाबा शफ़ीक वारनि खे राज़न वारनि सुञाणे वरितो आहे ऐं हाणे असीं त ज़ाहिर थी पिया आहियूं, मिठनि खे मारण में असांजो कमु आहे। जंहिं ते मीर शाहनवाज़ ख़ान चए थो त तव्हां घबरायो न, अञा थी हुननि जो पूरो शक जेको आहे मीर मंसूर ख़ान ते आहे ऐं उहो मीर मंसूर ख़ान खे फाई जे फंदे खां कोई बि नथो बचाए सघे। हिकु तरफ़ मीर शाहनवाज़ ख़ान मीर मंसूर ख़ान खे फाई जे फंदे ते पहुचाइण जी भरपूर कोशिशि करे थो ऐं ॿिए पासे रेज़न वारा परेशान आहिनि त असांजे भाउ खे ज़ाहिर आहे मीर मंसूर ख़ान छो मारींदो, असांजे भाउ खे मारियो आहे त मुराद वारनि मारियो आहे ऐं मुराद जी माण्हुनि मारियो आहे, छो त मुराद वटि जेको आहे शफ़ीक ऐं हाशिम वारा अचनि था, जेके उन्हनि जी अच वञु ॾिसी करे उनखे इहो पक थी वञे त असांजे भाउ जो परे परे ते ॿियो को बि दुश्मन न आहे, उहो मुराद आहे। हाणे मुराद पंहिंजो पाण खे कीअं बचाईंदो ऐं ॾिसूं था हाणे मुराद छा करणु थो चाहे, रज़न वारनि सां मुक़ाबिलो कंदो, अली खे छॾणु ईंदो या पंहिंजी हेठि ई करे जेको अली खे छॾे ईंदो। ऐं ॿिए पासे सोढल जेको आहे उहो होॾां पंहिंजो सालार सां
सालार सां निकिरी करे परेशान आहे। ऐं सालार जा जेके भाउ आहिनि हालार वारा, हालार जो पीउ बि परेशान आहे, त उहो इहो चाहे थो त सालार खे हितां वञणु न खपंदो हुओ स्वटर जी ॻोठ ॾे वञी पोयां पंहिंजे भाइनि जो इन्हनि जो को बि जेको आहे न हिननि अहिड़ी का बि जेको आहे न ग़लती कई आहे ऐं हिननि खे न वञणु खपंदो हुओ। त दोस्तो हीअ हुई पूरे ड्रामे जी अपडेट जेका मां अवां दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कई आहे। अगरि जेकॾहिं हिन में का कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं के आहिनि जेके रहिजी वियूं आहिनि उन जे लाइ अवां दोस्तनि खां मां माज़रत कंदुसि। ऐं वरी बि मां अदा माशूक़ खे ऐं असांजे जेके असांजे जेके दोस्त जोॾे वारा दोस्त आहिनि अला यार वारा ऐं अदा निसार थेबो वारा ऐं दोस्त खोड़ आहिनि, जिन दोस्तनि जा मां नाला खया आहिनि उन्हनि पंहिंजा नाला बि लिखिया आहिनि ऐं जिन दोस्तनि पंहिंजा नाला न लिखिया आहिनि उन्हनि खे इहे मां कोशिशि गुज़ारिश कंदुसि त जेको मुंहिंजे न्यू अचण वारो जेको वीडियो आहे उन में पंहिंजा पंहिंजा नाला ऐं पंहिंजो ॻोठ जो नालो, पंहिंजे शहर जो नालो ज़रूरु लिखंदा करो त जीअं मूंखे पढ़ण में आसानी थिए। तमामु दोस्तनि जी वॾी में वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जे आटे कंदा टणंदा रहो, इहा मुंहिंजी दुआ आहे। त दोस्तो जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त अवां दोस्तनि खे त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं मुंहिंजे हिन वीडियो जो वॉच टाइम ठही पवे। ऐं मां हमेशह तव्हां खां इहो मैसेज ॾींदो आहियां त जुदा न फिदा ऐं पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे भर पारनि जो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो, नेक जी तरफ़ गामज़न रहो ऐं नेकी फैलायो, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो। इहा मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ दुआ हूंदी आहे हमेशह। ऐं मां चाहींदो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो मैसेज कंहिं बि दोस्त अगरि उन ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदड़ टणंदड़ रहो, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअ सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ असीं सिंधी, असांजा अबोज सिंधी भाइर। ऐं वठूं था इजाज़त तव्हां खां, अलाह हाफ़िज़। त दोस्तो जेकॾहिं मुंहिंजे हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसंदो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। ऐं इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त अवां दोस्तनि खे त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो जीअं मुंहिंजे हिन वीडियो जो वॉच टाइम ठही पवे। ऐं मां हमेशह तव्हां खां इहो मैसेज ॾींदो आहियां त जुदा न फिदा ऐं पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे भर पारनि जो, पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा करो, वॾड़नि जो ख़्यालु रखंदा करो, नेक जी तरफ़ गामज़न रहो ऐं नेकी फैलायो, पंहिंजे ॿारनि खे जेको आहे पंहिंजे ॿारनि में शऊर पैदा कयो। इहा मुंहिंजी तव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ दुआ हूंदी आहे हमेशह। ऐं मां चाहींदो आहियां त मुंहिंजो हिकिड़ो मैसेज कंहिं बि दोस्त अगरि उन ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदड़ टणंदड़ रहो, जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़, जीअ लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ असीं सिंधी, असांजा अबोज सिंधी भाइर। ऐं वठूं था इजाज़त तव्हां खां, अलाह हाफ़िज़।